الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولسوف يعطيك ربك فترضى الحمد لله कुछ हफ्तन का मुसलसल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सजी कायनात में अफजल तरीन हस्ती सजी मखलूक में सभिनी का वधीक मुशर्रफ सभिनी का वधीक मुकर्रम सभिनी का वधीक मुनव्वर सभिनी का वधीक आला सभिनी का वधीक अतम सभिनी का वधीक मर्तबे वारा सभिनी का वधीक अल्लाह पाक जी महबूब हस्ती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत तय्यबा जे सिलसिले में बयान हलियो पे 2 हिजरी ते पहुतासीं हिजरत जे 2 साल 2 हिजरीअ में इहो थियो जो हिकिड़ो त वाक़ियो थियो तहवील क़िबला जो पहिरीं बैतुल मक़दिस जे तरफ़ रुख करे ऐं नमाज़ पढ़ी वे मुसलमाननि तक़रीबन 16-17 महीना हीअं थियो पोइ उन खां पोइ 2 हिजरीअ में क़िबले जो जेको आहे सो तहवील थी यानी बैतुल मक़दिस खां हटाए करे क़िबले खे काबतुल्लाह खे क़िबलो बनायो वियो ऐं ॿियो वॾे में वॾो वाक़ियो इहो थियो जो ग़ज़वे बदर अल कुबरा इहो थियो बदर हिकिड़े ॻोठ जो नालो आहे या बाल चवनि था त हिकिड़े खूह जो नालो आहे जेको ऐं इन ई खूह ते वरी इन ॻोठ जो नालो पइजी वियो इन इलाइक़े जो नालो पइजी वियो इहो तक़रीबन मदीना मुनव्वरा खां 80 मीलनि जे फ़ासिले ते आहे सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैश मक्का जेके हुआ उन्हनि जूं त पहिरीं खां हुयूं साज़िशूं हू मनसूबा ठाहे रहिया हुआ मुसलमाननि खे जड़ुनि खां कटण जा त कंहिं तरीक़े सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि खे इस्लाम खे ख़तमु करे छॾिजे ऐं हू मुसलसल उन यानी प्रोग्रामनि में हुआ हू मनसूबा ठाहे रहिया हुआ ऐं हिननि जी जेका वॾे में वॾी ताक़त हुई उहा हुई माल सां ऐं माल जो उन्हनि वटि जेको ज़रियो हो उहो मुल्क शाम जी तिजारत हिननि जा काफ़िला जेके आहिनि उहे वेंदा हुआ मुल्क शाम में ऐं उतां जी उन्हनि खे तिजारत जो वॾो फ़ाइदो थींदो इन माल सां हू हथियार वठंदा हुआ इन माल सां यानी वॾो टेको हो उन्हनि खे ऐं इन जे ई करे जेको आहे सो मुसलमाननि जे ख़िलाफ़ वॾी क़ुवत बणिजल हुआ।
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त कुरैश जो हिकिड़ो वॾो काफ़िलो तिजारती अबू सुफियान अञा मुसलमान कोन थियो आहे, उन जे सरबराहीअ में इहो काफ़िलो शाम वियल आहे, जंहिंमें तमामु वॾो माल आहे ऐं माल खे वॾो फ़ाइदो थियो आहे। ऐं इहो माल जेको आहे इहो सॼो ई जेको आहे उहे यानी मुसलमाननि जे ख़िलाफ़ ई इस्तेमालु कंदा। बहरहाल उन्हनि खे वॾी क़ुवत हुई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो त हलो। तक़रीबन 314 सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु विया, छो त बाक़ाइदा को मुक़ाबले जे लाइ कोन हो, इन करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे इहा इजाज़त कान ॾिनी त तव्हां बाक़ाइदा तयारी करियो, छो त मुक़ाबले जो या जंग जो को ख़्यालु कोन हो। सो उन करे जेको आहे मक़सदु हो त हीअ जेका तिजारत आहे हिननि जी मुल्क शाम खां जंहिंजे ज़रिए सां हिननि खे वॾो टेको आहे, वॾी ऐं हिननि खे क़ुवत हासिलु आहे माली, इहा हिननि जी टुटे, ताकी कुफ़्र जी जेका शौक़त आहे उहा टोड़ी वञे। ऐं इहो सियासत जो तक़ाज़ो, सियासत इस्लामी जो। बहरहाल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे वठी पहुता ऐं हुतां जेको अबू सुफियान आयो पे काफ़िलो वठी, त उन खे बि जेको आहे सो इहो ख़तरो हो। हर जॻह ते उहो पुछंदो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में, मुसलमाननि जे बारे में पुछंदो आयो। हिकिड़े हंधि उनखे कुझु माण्हुनि ॿुधायो त हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथियुनि खे तुंहिंजे लाइ मोकिलियो आहे, ऐं यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साथियुनि सां गॾु तुंहिंजे लाइ निकिता। इहा जेॾीमहिल हुनखे ख़बर मिली, ओॾी महिल ई हुन ज़मज़म ग़िफ़ारी हिकिड़ो शख़्स हो, उनखे पैसा ॾेई, किरायो ॾेई, यानी त तूं उजरत ते उनखे चई त तूं वञ ऐं सिधो वञी मक्कतुल मुकरमा में उते मके वारनि खे चयो त पंहिंजो जेको काफ़िलो आहे तिजारती उनजी हिफ़ाज़त करियो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जो जेको लश्कर आहे उहो उनजे यानी उन में जे ज़द में आहियूं असां, ऐं उन करे असांखे बचायो। अल्लाह जो शान, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुफी हुई हज़रत आतिका बिनते अब्दुल मुत्तलिब। इन माण्हूअ जे अचण खां कुझु पहिरीं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु ॾिठई त हिकिड़ो माण्हू आयो आहे उठ ते सवार थी, ऐं उन अची जेको सो मके जे ॿाहिरां अची ऐलान कयो आहे त या अहल क़द्रिन, ऐं धोखेबाज़ो तव्हां पंहिंजे क़त्लगाहनि जे तरफ़ अचो, इनफिरू इला मसारिअकुम, पंहिंजे क़त्लगाहनि जे तरफ़ निकिरो। पोइ वरी उहो साॻियो माण्हू अंदरि आयो मक्कतुल मुकरमा में, बैतुल हराम में, यानी बैतुल्लाह शरीफ़ जी जेका मस्जिद आहे, मस्जिद हराम, उन में आयो आहे। ऐं जबल अबी क़ुबैस जेको उन जे साम्हूं पहाड़ आहे, बैतुल्लाह जे साम्हूं हींअर जेको बादशाह जो महल बि उन ते आहे ठहियलु, उन पहाड़ जे मथां वियो आहे। पोइ उतां उन हिकिड़ी वॾी छिप जेका आहे उहा हेठि उछली आहे। उहा जेॾीमहिल हेठि किरी आहे त टुकड़ा टुकड़ा थी विया छिप, ऐं उनजो हर पथर जेको आहे उहो पथर मक्कतुल मुकरमा जे हर घर में पहुतो आहे। उन पंहिंजे भाउ खे यानी हज़रत अब्बास खे, अब्बास इब्न अब्दुल मुत्तलिब, अब्बास खे चई त अदा मूं अहिड़े क़िस्म जो ख़्वाबु ॾिठो आहे, मूंखे लॻे थो त कुरैश जे मथां, मके वारनि जे मथां का वॾी मुसीबत अचण वारी आहे, पर तूं इहो ख़्वाबु कंहिंखे ॿुधाइजां न। हज़रत अब्बास जेको आहे सो हिकिड़े माण्हूअ खे ॿुधायो, ऐं उनखे इहो चई त तूं कंहिंखे ॿुधाइजां न। वरी उन हिकिड़े खे ॿुधायो, उनखे चई त तूं कंहिंखे ॿुधाइजां न, पर इहा ॻाल्हि सॼी फैलिजी वई, मशहूरु थी वई। अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचा, अञा मुसलमान कोन था हुआ, उहे जेॾीमहिल मस्जिद हराम में विया त उते अबू जहल वेठो हो पंहिंजे माण्हुनि सां गॾु। अबू जहल मश्करीअ में ऐं चिथर कंदे उनखे चयो त अब्बास
तव्हांजा मर्द त नबी थिया, हाणे तव्हांजो औरतूं बि नबी थी वियूं आहिनि छा? जो छा ॻाल्हि आहे? चई त ही आतिका जो ख़्वाबु आहे ऐं इहो सॼो मके में फिरे पियो। अञा इहा ॻाल्हि हली पए त इन्हनि ॾींहंनि में जेको आहे सो इहो माण्हू जेको यानी ज़मज़म ग़िफ़ारी इहो अची वियो ऐं इन अची इहो ऐलान कयो त भई पंहिंजे काफ़िले जो जी जेको उहो करियो। हिन अबू जहल यकदमि ऐलान कयो भई तयारु थियो। वॾे लश्कर सां तक़रीबन 1000 या 950 जवान ऐं पहलवान तयारु थिया, जिन जा सां गॾु जेको आहे सो 100 घोड़े सवार ऐं 700 जेको तो उठ ऐं वॾो सामान, वॾियूं तलवारूं ऐं वॾो कुझु जेको हथियारनि सां लेस थी करे ऐं ही रवाना थिया। हिननि खे एॾी पक हुई, एॾो गुरूर हो पंहिंजे फतह जो त हली था मुस्लमान खे सफ़ा ख़तमु करे जो हुननि पाण सां गॾु जेको आहे ॻाइण वॼाइण जा सामान, साज़ो सामान ऐं औरतूं इहे बि पाण सां गॾु खयूं त जेॾीमहिल सभु मुस्लमाननि खे ख़तमु करे ईंदासीं त पोइ उते जशन मल्हाईंदासीं, उहो ॻाइण वॼाइण कंदासीं, शराब पीअंदासीं। हिन खे एॾी पक हुई। बहरहाल वॾा वॾा सरदार इन में अबू जहल, उमैया बिन खलफ, उतबा, शेबा, वॾा वॾा जेके खरनाट क़िस्म जा माण्हू हुआ उहे सभु इन में शामिल थिया ऐं किन खे जेको आहे सो ज़ोरी ज़बरदस्ती वठी विया। हज़रत अब्बास इन्हनि खे बि वठी विया ज़ोरी ज़बरदस्ती करे। केतिरा अहिड़ा हुआ जिन खे ज़ोरी ज़बरदस्ती करे वठी विया। ख़ासि तौर ते बनु हाशिम ऐं बनु अब्दुल मुत्तलिब वग़ैरह इन जे ख़ानदान जा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जा जेके माण्हू हुआ इन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती वठी आया, तव्हांखे हलणो पवंदो। बहरहाल हुतां अबू सुफ़ियान जो जेको जेॾीमहिल इहो ॿुधो अबू सुफ़ियान त हू समुंड जे रस्ते खां पंहिंजे सॼे काफ़िले खे वठी ऐं हलियो वियो। पर हीउ जेको अबू जहल जो जेको लश्कर हो उहो हलियो आयो। जेॾीमहिल हू महफ़ूज़ थी वियो अबू सुफ़ियान त उन जेको माण्हू मोकिलियो, उनखे ख़बर पई त अबू जहल जेको आहे उहो वॾो लश्कर वठी निकितो आहे। उन अबू जहल खे माण्हू मोकिलियो त जेको सो हिन तरीक़े सां आउं महफ़ूज़ आहियां हाणे, इन करे हाणे तव्हां वापसि अचो। अबू जहल खे ख़बर त पइजी वई, पर अबू जहल पंहिंजे साथियुनि खे चयो त न जंग खां सवाइ पाण खे हलणो कोन्हे, हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं मुसलमाननि खे ख़तमु करे पोइ ई हलणो आहे। इन खां पहिरीं मक्कतुल मुकरमा वापसि कोन्हे वञणो। अल्लाह जो शान आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ़ फरमा थिया, पाण सहाबा खां मशवरो कयो छा करणु घुरिजे। अशीरू अलैया, अल्लाह जा बंदो मूंखे मशवरो ॾियो छा करणु घुरिजे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला थिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला चयो साईं असां जान माल सभु कुझु क़ुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। हज़रत मिक़दाद इब्न असवद रज़ी अल्लाह ताला उहे थिया, उन चयो या रसूल अल्लाह असां उहे कोन आहियूं जिन चयो मूसा अलैहिस्सलाम खे इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। असां उहे कोन आहियूं जिन मूसा खे चयो त ए मूसा तूं ऐं तुंहिंजो रब वञो ऐं वञी विढ़ो, असां हिते वेठा आहियूं। न, असां चऊं था या अल्लाह ए अल्लाह जा रसूल तव्हां बि हलो, तव्हांजो अल्लाह बि असां मदद में हुजे ऐं असां बि जेको गॾु आहियूं, असां हलंदासीं। वरी हज़रत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे वरी बि फरमायो त मूंखे मशवरो ॾियो। मुहाजिरीन मुख़्तलिफ़ मुहाजिरीन ॻाल्हि कई, पर पाण वरी पिया चवनि मूंखे मशवरो ॾियो। त हज़रत मुआज़ साद इब्न मुआज़ रज़ी अल्लाह ताला उहो थियो। उन चयो त या रसूल अल्लाह लॻे पियो त तव्हां जो इशारो असांजे तरफ़ आहे, माना अंसार जे तरफ़ आहे, असां मां को तव्हांखे ॿुधाए पंहिंजे दिलि जी ॻाल्हि। पाण फरमायो जी हा।
हुन चयो त या रसूल अल्लाह असां तव्हांजे मथां ईमान आंदो आहे, हाणे तव्हांखे जंहिंसां मर्ज़ी आहे ताल्लुकात ॻंढियो, जंहिंसां मर्ज़ी अथव ताल्लुकात कटियो, जंहिंसां मर्ज़ी अथव सुलह करियो, जंहिंसां मर्ज़ी अथव जंग करियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां असांखे हुकुम कंदव त बरकुल गमाद वञूं, या तमामु परे जॻह हुई बरकुल गमाद वञूं, असां तयारु आहियूं। जेकॾहिं अल्लाह जो कसम जेकॾहिं तव्हां असांखे चवंदव त समुंडनि में टुपा ॾियूं, समुंडनि में जेको छलांगूं हणूं, असां उन जे लाइ तयारु आहियूं। ऐं अल्लाह जा रसूल बिल्कुलु असां तयारु आहियूं। तव्हां असां वटां उहा शइ ॾिसंदव जेका तव्हांजो अखियूं थधियूं करे छॾींदियूं। असां हर ॻाल्हि जे लाइ तयारु आहियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थी विया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चहिरो मुबारक चमकी वियो। ठीकु आहे, बिस्मिल्लाह, अल्लाह जे नाले तां हलो, ऐं इहा बि ख़ुशख़बरी वठो त इंशाअल्लाह फतह पंहिंजी आहे। अल्लाह पाक मूंसां वाइदो कयो आहे ॿिनि गिरोहनि मां हिकिड़े गिरोह जो, या त अबू सुफियान या अबू जहल। बहरहाल अॻियां वधिया, मैदान में पहुता। पोइ हुन में ख़बर पई त हिन मैदान जो जेको हू पासो आहे उते यानी अबू जहल पंहिंजे लश्कर समेत अची चुको आहे, ऐं उहे पहिरीं हुन मैदान में पहुता। महाज़ जे लिहाज़ सां, जंग जे लिहाज़ सां जेको मैदान, जेका जॻह सुठी हुई, पाणी बि हो, जॻह बि सुठी हुई, उहो उन ते उहो कब्ज़ो करे वेठा हुआ। मुसलमाननि जे हिसे में जेका जॻह आई उन में वारी हुई, वारी रेती, पेर हेठि पिया धसिजनि पिया, पाणी बि कोन हो। पर अल्लाह रब्बुल आलमीन वाइदो करे चुको आहे कामयाबी जो, नुसरत जो वाइदो आहे। सो ओॾी महिल जो ओॾी महिल मींहुं पियो, मींहुं एतिरो पियो जो इहा जेका वारी ऐं रेती हुई इहा बिल्कुलु ॼमी वई, ऐं पाणी आयो, पाणी पीतो सहाबा ऐं पंहिंजनि सवारियुनि खे पाणी पियारियो, ऐं उन खां पोइ जेको बाक़ी बचो उन खे बि जेको रेती खे यानी हिकिड़ो यानी तलाह वांगुरु करे, होज़ वांगुरु बनाए, ऐं उन में पाणी जमा करे छॾियो। होॾां वरी मींहुं पवण जे करे होॾां मिटी हुई, सफ़ा अहिड़ी गप थी पई जो तिरकनि पिया पेर। इहो सभिनी खां पहिरीं अल्लाह पाक जी मदद आई। उन खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण उथिया ऐं पाण बनफ़्स नफ़ीस जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जूं सफ़ूं ठाहियूं। हाणे 313 या 314 जिन वटि को हथियार न आहे, जिन वटि पाइण जे लाइ पूरो कपिड़ो बि कोन्हे, ऐं बिल्कुलु कसम पुरसी जी हालत में रुगो अल्लाह पाक जे मदद जे वाइदे ते आसरो करे, अल्लाह रब्बुल आलमीन ते एतमाद करे, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते, जे इशारे ते पंहिंजूं जानियूं लुटाइण जे लाइ सभु हाज़िर थी विया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे बीहारियो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायतूं ॾिनियूं। टे हितां जेको शुरू थियो, मुक़ाबिलो शुरू थियो, हुतां 3 काफ़र अॻियां आया, उनखे चवंदा आहिनि मुबारज़त। पहिरीं जंगूं ईअं थींदियूं हुयूं त पहिरीं जेको आहे सो हुननि जा पहलवान, हिकिड़े पासे जा पहलवान अची मुबारज़त कंदा, उहो चवंदा हल मिम मुबारिज़, मुंहिंजो को मुक़ाबिलो करण वारो आहे, मूंसां को विढ़ण वारो आहे। हुतां हिकिड़ो ईंदो, पोइ पाण में थींदी ईअं, पहिरीं हिकिड़ो ॿ पाण में थींदी, पोइ उन खां पोइ जेको आहे सो लश्कर पाण में मसरूफ़ थींदो क़िताल सां। सो काफ़रनि जा 3 काफ़िर आया ऐं उन्हनि जे मुक़ाबले में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु, हैदर कररार, हज़रत अली रज़ी अल्लाह तआला, अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐं हज़रत हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब असदुल्लाहिल गालिब, ऐं 3 नंबर ते जेको आहे हज़रत उबैदा बिन हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु, इहे 3 अॻियां वधिया, पाण में मुक़ाबिलो थियो। हू जेके काफ़िर आया हुआ 3 काफ़िर
कटिजी विया, टई काफ़िर जेके आहिनि उहे ख़तमु थी विया। पर हिननि में जेको आहे सो हज़रत उबैदा बिन हारिस जेको आहे उहो ज़ख़्मी थियो। हज़रत उबैदा बिन हारिस खे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे कुल्हे ते खयो ऐं खणी अॼु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि लेटायो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि में हुन पंहिंजो मथो रखियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ मुबारक सां हज़रत उबैदा जे हथ तां यानी चेहरे तां मिटीअ खे जेको हटायो। हज़रत उबैदा पुछो, उबैदा बिन हारिस, या रसूल अल्लाह, मुंहिंजी शहादत बातिल आहे, शहीद आहियां या कोन आहियां? पाण फरमाए तूं शहीद आहीं ऐं तुंहिंजी शहादत ते आऊं गवाह आहियां। इन ते जेको हज़रत उबैदा ख़ुशि थी वियो ऐं चई त जेकॾहिं न अॼु अबू तालिब जीअरो हुजे हा त पोइ उनखे इहो मञणो पए हा त हुन जे शेर जो मिसदाक आऊं आहियां। अबू तालिब हिकिड़ो क़सीदो चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में। उन में हिकिड़ो शेर हो, उन में हो त बैतुल्लाह जो कसम, तव्हां ग़लति था चओ त असां जेको आहे सो बग़ैर शदीद तीर नेज़ाबाज़ी ऐं बग़ैर तीर अंदाज़ी जे जेको आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़न करे छॾींदासीं या तव्हांजे हवाले करे छॾींदासीं। इहो हरगिज़ कोन थींदो, एसि ताईं कोन थींदो जेसि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं असांजा लाश विछाया पिया हुजनि, ओसि ताईं इहो, ऐं असां पंहिंजनि ज़ालुनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे विसारे छॾींदासीं। त हुन उबैदा चयो त जेकॾहिं अबू तालिब जीअरो हुजे हा त पोइ अॼु उहो चए हा त वाक़ई जेको त उन जो मिसदाक आऊं आहियां, छो जो आऊं तव्हां ते अॼु जान ॾेई रहियो आहियां। ऐं ईअं चई ऐं उबैदा जो रूह परवाज़ करे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेको आहे सो इनखे यानी क़बर में लाथो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि मुबारकनि सां उनखे दफ़न फरमायो। बहरहाल पोइ मुक़ाबिलो शुरू थियो। हेॾां मुक़ाबिलो हो, होॾां जेको आहे सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ में रोइनि पिया, सजदे में रोइनि पिया, या अल्लाह ये हिकिड़ी नंढड़ी जमायत आहे, ही तयारु थिया आहिनि, ही दाणा तयारु थिया आहिनि, अॼु जेकॾहिं ही ख़तमु था थी वञनि त पोइ या अल्लाह तुंहिंजी इबादत करण वारो हिन धरतीअ ते कोन रहंदो। ऐं रोइनि पिया, एतिरो रोइनि पिया जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेका चादर आहे उहा बदन जे यानी हरकत करण जे करे बार बार उहा चादर किरी पई पए। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला बार बार अचनि पिया ऐं अची चवनि पिया त या रसूल हाणे बसि करियो, अल्लाह ताला फ़ैसिलो करे छॾियो, हाणे बसि करियो। एतिरे क़दुरु जो अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ग़ैबी अंदाज़ में इहो ॿुधायो त तव्हांजे लाइ फ़ैसिलो थी चुको। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब खे फरमायो, इहो पाण कयो जो पंहिंजी मुठ मुबारक यानी पथरियूं भरे, मुठ पथरनि जी भरी ऐं उहा काफ़रनि जे तरफ़ उछली। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे नाज़िल फरमायो ऐं पाण फरमायो, जेॾी महिल इहो पाण मुठ उछली अल्लाह पाक हुननि खे जेको जहिड़ो अंधो करे छॾियो ऐं सहाबा खे फरमायो पाण हीउ उछलण खां पोइ फ़ौरन तव्हां यकदमि हमिलो कजो। हमिलो थियो। अल्लाह जो शान जो दुनिया हैरान है, जो यानी 1000 माण्हुनि जे मुक़ाबले में 313-14 माण्हू ऐं उहे बि बिल्कुलु को उन्हनि जे उहो कोन्हे, मुक़ाबिलो कोन्हे हथियारनि जे एतबार सां या यानी अफ़रादी क़ुवत जे एतबार सां, कंहिं बि एतबार सां का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। पर अल्लाह पाक हिननि कमज़ोरनि खे पंहिंजी मदद सां, पंहिंजे वाइदे सां जेको सो नुसरत अता फरमाई, अहिड़ी नुसरत अता फरमाई, अहिड़ो हिननि जो कुफ्र जो कंधु टुटो जो वरी पोइ उथी कोन सघिया। 70 वॾा जेके हिननि जा यानी सरदार हुआ, अबू जहल पाण जेको सभिनी खां वॾो हो, उहो क़तल थियो। उमैया जेको आहे सो उमैया बिन खलफ उहो क़तल थियो। उतबा, शैबा, ए सभु वॾा जेके हुआ
उहे सभु क़त्ल थी। बाक़ी जेके भॻा उनजे पोयां सहाबा लॻा, किन खे क़त्ल करे छॾियो, किन खे कब्ज़ो यानी गिरफ़्तार कयो। 70 क़त्ल थिया, 70 जेको आहे सो गिरफ़्तार थिया। ऐं सॼे मके वारनि ते सभिनी जे मथां जेका आहे इहा धाक पइजी वई। अॼु बि जेको इहो यूरोप जा जेके मुअर्रिख़ आहिनि, यूरोप जा जेके तारीख़दान आहिनि, उहे लिखनि था त इहो कीअं थियो, इहो कीअं थियो। छो त उहे त ज़ाहिर बि आहिनि मादा परस्त जेको आहे माण्हू, उहो इहो कोन थो सम्झे, उहो सम्झे थो सभु कुझु मादे में आहे, सभु कुझु हथियारनि में आहे, सभु कुझु जेको आहे सो मादी असबाब में आहे। उनखे कहिड़ी ख़बर त आसमानी मदद छा हूंदी आहे, अल्लाह पाक जो वाइदो छा हूंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा वाइदा वफ़ा फरमाईंदो आहे, सच फरमाईंदो आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां जेका कुदरत ज़ाहिर थींदी आहे उहा कहिड़ी शइ हूंदी आहे, हुननि खे त सिर्फ़ु मादे जी ख़बर आहे, हुननि खे सिर्फ़ु अखि ॾिठे जी ख़बर आहे। हू त हैरान पिया थियनि त इहो कीअं थियो, पर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा वाइदा पूरा फरमाया। इन में जेके क़ैद थिया माण्हू, उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे बारे में मशवरो थियो। इन्हनि क़ैदियुनि सां अहिड़ो सुठो सलूक कयो वियो, अहिड़ो सुठो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो, ही जेके क़ैद थी आया आहिनि हिननि सां सुठो सलूक करियो, हिननि खे सुठो खाधो खारायो, सुठे तरीक़े सां रखो। हू क़ैदी जेके आहिनि उहे चवनि था त पाण ई असांखे खाधो खाराईंदा हुआ, मानी खाराईंदा हुआ, ऐं पंहिंजे लाइ खजूर ते गुज़ारो कंदा हुआ। गुरबत हुई तमामु घणी, एतिरो खाधो कोन हो जो पाण बि खाईनि, हिननि खे बि खाराईनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त क़ैदियुनि खे खाधो खारायो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन करे जेको तो क़ैदियुनि खे खाधो ऐं पाण खजूर खाई करे ऐं यानी वक़्तु गुज़ारियो कंदा। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो दफ़ो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो जेको अब्बास हो, हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब, उहो बि क़ैद थियो इन में। ऐं उहो जेको आहे सो उन ॿधो पियो, उनजो जेको ॿधण जो अंदाज़ हो, उनखे जंहिं ॿधो सख़्तु हो, सो उन करायो पिए, यानी उन जेको आहे सो कंझो पिए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निंड कान आई। साहबा पुछो या रसूल अल्लाह तव्हांखे निंड कान थी अचे? पाण फरमायो मूंखे कीअं निंड अचे, मुंहिंजो चाचो जेको आहे उनजे कराइण जी आवाज़ अचे पियो, उनजो कंझण जो आवाज़ अचे पियो, तकलीफ़ में आहे। साहबा चयो जीअं चओ, उनखे ढिलो कयो वियो। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निंड आई। अहिड़े तरीक़े सां इहो बि चयो, साहबा चयो या रसूल ही तव्हांजो चाचो आहे, हिनखे आज़ादु करे छॾियो। पाण फरमायो न, मुंहिंजो चाचो त छा, जीअं ॿिया क़ैद आहिनि ईअं इहो बि क़ैद आहे। छो त उन ई जुर्म में क़ैद थियो, जंहिं जुर्म में ॿिया क़ैद थिया आहिनि, ऐं रुॻो हिनखे पंहिंजे चाचे हुअण जे करे कोन छॾींदुसि। ऐं पोइ मशवरो थियो साहबा जो त हाणे छा कजे। तय थियो मशवरे में त हिननि खां जेको आहे सो यानी 400 दिरहम वरिता वञनि, 400 दिरहम वरिता वञनि ऐं पोइ हिननि खे छॾियो वञे। ऐं जेके मालदार हुआ उन्हनि खां कुझु अञा वधीक वठंदा। त अब्बास मालदार हो, बल्कि इन जो बि हिकिड़ो किस्सो आहे। किस्सा त घणेई आहिनि, तमामु तवील शयूं आहिनि, पर मूं अर्ज़ु कयो त आउं इंशाअल्लाह मुख़्तसर अंदाज़ में अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ो किस्सो यादि आयो, जेॾी महिल इहो फिदियो मुक़ररु कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त अब्बास चयो त साईं मूं वटि कुझु कोन्हे, आउं छा ॾियां। पाण फरमायो त तो हेॾा अचण महिल जेको माल पंहिंजी ज़ाल खे ॾिनो हो ऐं तो चयो त हीउ जेको आहे सो फलाणी जॻह ते लिकाए रखजांइ, उहो केॾां वियो? इन ते अब्बास चयो त या रसूल अल्लाह, वाक़ई तव्हां अल्लाह जा रसूल, कंहिंखे ख़बर कान हुई मुंहिंजे इन माल जी, कंहिंखे ख़बर कान हुई। तव्हांखे कीअं ख़बर पई? तव्हां त हिते वेठा आहियो मदीने में। उहा त मां ॻाल्हि मूं पंहिंजे घर में पंहिंजी घरवारी सां लिकी करे कई हुई, त केर बि ॻाल्हि, केर बि हिन ॻाल्हि ते मुतले न थिए, ज़ाहिर आहे तव्हांखे अल्लाह पाक ई ॿुधायो। पाण फरमायो न, तव्हांखे ॾियणो पवंदो माल, बल्कि तव्हांखे वधीक ॾियणो पवंदो। अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु, उन्हनि खे कपिड़ा कोन हुआ, जेके बदर जा क़ैदी थिया उन्हनि खे कपिड़ा कोन हुआ, त साहबा खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिननि खे कपिड़ा ॾियो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला जो कद इलाही डिघो हो, तमामु कदावर हुआ। हाणे हुनखे को आयो कोन लिबास,
त मुनाफ़िक़नि जो जेको सरदार हो अब्दुल्ला इब्न उबई इब्न काब, उहो जेको यानी उन जो जेको आहे न, उन जी कमीस जेको उन जो जुब्बो हो उहो आयो हो, सो उहो उन ॾिनो। हुज़ूर पाक जॾहिं इन जी वफ़ात थिए थी, यानी इहो जेको अब्दुल्ला जेको मुनाफ़िक़नि जो सरदार हो, इन जी जेॾी महिल वफ़ात थिए थी त इन वसियत कई त मूंखे जेको आहे सो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यानी चोगे मुबारक में पंहिंजे जुब्बे में कफ़न ॾिनो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जो एहसान इन मुनाफ़िक़ जो बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे खे हिन जेको आहे लिबास ॾिनो हो, पाण उहो एहसान बि पूरो कयो दुनिया मां वेंदे हुनजे लाइ। बहरहाल जिन माण्हू वटि माल कोन हो, जिन माण्हू वटि माल कोन हो, उन्हनि जे मथां इहा ॻाल्हि लागू कई वई त भई तव्हां वटि माल कोन्हे, ठीकु आहे, हाणे हीअं करियो तव्हां 10 मदीने जा ॿारनि उन्हनि खे लिखणु पढ़णु सेखारियो। जेकर तव्हां उन्हनि खे लिखणु सेखारियो था त पोइ तव्हां आज़ादु आहियो। इन मां तालीम जी जेका आहे अहमियत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई त तालीम जी केॾी वॾी अहमियत। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाठी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाठी हज़रत अबुल आस अञा मुसलमान कोन थियो, उहो बि क़ैद थियो, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़ैसिलो कयो त भई सभिनी खे जेको फिदियो ॾियणो आहे। हाणे हिन जी जेका घरवारी आहे अबुल आस जी, उन जी घरवारी जेका आहे उहा त यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी आहे, हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह तआला अन्हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभिनी खां वॾी न्याणी। सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय कयो, हुनखे चयो वियो त हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह तआला अन्हा पंहिंजे गले में जेको हार हो, उहो हार जेको आहे सो मोकिलियो फिदिये तौर ते। पर उहो हार हो जेको हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खेसि ॾिनो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेॾी महिल उहो हार ॾिठो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा यादि अची वई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं आलियूं थी वियूं ऐं पाण साहबा खे चयो त जेकर तव्हांजो मशवरो हुजे त हिन वटि जेको आहे सो पंहिंजी माउ जो जी हिकिड़ी यादगार आहे हीउ हार, जेकर तव्हांजो मशवरो हुजे त हिनखे ई वापसि कयूं। सभिनी साहबा चयो बिल्कुलु। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल इहा ख़बर पई त हीउ तयारु आहिनि त पोइ इहो वापसि कयो वियो हार। पर अबुल आस सां इहो वाइदो वरितो वियो त इन शर्त ते तोखे छॾींदासीं त तूं ज़ैनब खे जेको सो वञणु ॾींदे मदीना पहुचाईं, यानी मदीना जे ॾे छॾींदे। हुन चयो ठीकु आहे। वरी इन मौक़े ते त अबुल आस मुसलमान कोन थियो। वरी ॿिए मौक़े ते साॻियो अबुल आस जेको हो उहो यानी माले तिजारत वटि खणी करे आयो पिए हुतां शाम मां, त इहो जेको सो क़ैद थियो। वरी मदीना मुनव्वरा जे साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे हथां क़ैद थी वियो। पोइ इन मौक़े ते जेको आहे सो हिन सां गॾु सामान बि ऐं ॿियनि माण्हुनि जो बि सामान हो। पोइ हिते जेॾी महिल छुटो त आयो मक्कतुल मुकरमा अची सभिनी जो माल ॾिनई, सभिनी जो माल ॾेई ऐं मुसलमान थी वियो। चई त हुते बि मुसलमान थी सघियुसि थे मदीना मुनव्वरा में, पर ॿिनि ॻाल्हियुनि जे करे आउं उते मुसलमान कोन थियुसि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त तव्हां चवंदव त हीउ असांजो माल फॿाइण जे लाइ छा कयो अथसि, हीउ जेको मुसलमान थियो आहे ऐं हीउ सॼो असांजो माल खाई वियो, इन करे आउं पहिरीं तव्हांखे पंहिंजो माल ॾियां जेको तव्हां वटि मूं वटि तव्हांजो अमानत आहे। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां थी सघे थो इहो चओ त मदीना मुनव्वरा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि हिननि सां ज़ोरी कई आहे, ज़ोरी हिननि खे मुसलमान कयो वियो आहे जबर ऐं इकरा सां। त न, आउं ज़ोरीअ सां मुसलमान कोन पियो थियां। ॾिसो आउं तव्हांखे माल अदा करे हिते ई इस्लाम जो इज़हार करियां पियो। पोइ उहो आयो मदीना मुनव्वरा ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी सां वरी हुननि जो निकाह थियो। ऐं अहिड़े तरीक़े सां इहो बदर जे जेॾी महिल यानी लड़ाईअ तां ग़ज़वे बदर मां जेॾी महिल वापसी बि थी, चवंदा आचर जो ॾींहुं, आचर जे ॾींहुं हाणे मदीना मुनव्वरा में हू वापसि पिया अचनि बदर खां।
ऐं हेॾां जन्नतुल बकी में माण्हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿिए नंबर जी जेका न्याणी आहे हज़रत रुक़ैया बिन्ते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे दफ़न करे ऐं पंहिंजा हथ छंडीनि पिया। यानी इन ई करे इहा घरवारी जेका हुई यानी हज़रत रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿिए नंबर ते न्याणी हुई इहा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में हुई। ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु यानी जेॾीमहिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वे बदर में तशरीफ़ फरमा थी आहे पे त ओॾी महिल इहा बीमार हुई। इन ई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे इजाज़त कान ॾिनी। पाण फरमायो त तुंहिंजी घरवारी बीमार आहे तूं जेको उन जी इयादत कर। उन करे पाण उनखे बदर वठी कोन विया। हेॾां उनजी उन जी बीमारी में वफ़ात थी वई ऐं दफ़न बि उन ई ॾींहुं पई थिए जंहिं ॾींहुं मदीना मुनव्वरा में इहा ख़ुशख़बरी पई पहुचे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला शानदार फतह नसीब फरमाई आहे बदर जे अंदरि। ॾुख सुख हिन दुनिया में गॾु हूंदा आहिनि कि हिकिड़े पासे वॾी ख़ुशी आहे हिकिड़े पासे पंहिंजी न्याणी जी वफ़ात आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत रुक़ैया जी वफ़ात खां पोइ पंहिंजी ॿी न्याणी यानी हज़रत उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा उन जो निकाह हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला सां फरमायो। ऐं पाण फरमायो त जेकॾहिं हिकिड़ी रिवायत में चए थो जेकॾहिं मुंहिंजूं 100 न्याणियूं हुजनि हा ऐं हिकिड़ी हिकिड़ी थी गुज़ारे वेंदी रहे हा त आउं सभिनी जो निकाह हज़रत उस्मान सां करियां हा। हिते मशहूर इहो कयो थो वञे त भई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिर्फ़ु हिकिड़ी न्याणी आहे हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। हालांकि ईअं कोन्हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 4 न्याणियूं आहिनि हज़रत बीबी ज़ैनब हज़रत बीबी रुक़ैया हज़रत बीबी उम्मे कुलसूम ऐं हज़रत सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। बहरहाल इहो वाक़ियो आहे। इन वाक़े खे अल्लाह ताला छा फरमाए यौमुल फुरक़ान यानी फ़र्क़ जो ॾींहुं हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु थी वियो। अल्लाह रब्बुल आलमीन ज़ाहिर करे छॾियो त अल्लाह जी मदद कंहिंसां गॾु आहे। अल्लाह जी मदद कंहिंसां गॾु आहे हक़ ते केरु आहे ऐं बातिल ते केरु आहे फ़र्क़ु। ऐं थियो बि रमज़ान जे महीने में रमज़ान जो महीनो इन रमज़ान जे महीने खे बि अल्लाह रब्बुल आलमीन फुरक़ान चयो आहे छो त इहो फ़र्क़ु करे थो मुख़लिस में ऐं गैर मुख़लिस में आशिक़ में गैर आशिक़ में। छो त इन में रोज़ा रखणा पवंदा सख़्त गर्मीअ जा रोज़ा जेॾीमहिल अचनि था पोइ ख़बर थी पए त केरु पंहिंजे ईमान में केतिरो सचो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो क़ुरान नाज़िल थियो इन ई रमज़ान में। इहो क़ुरान बि जेको आहे इन खे फुरक़ान चयो वियो फुरक़ान हमीद। इहो क़ुरान जेको आहे हक़ ऐं बातिल में तमीज़ करे थो फ़र्क़ु करे थो। बहरहाल योम बदर खे अल्लाह रब्बुल आलमीन योम फुरक़ान फरमायो फ़र्क़ जो ॾींहुं। बिल्कुलु वाज़े थी वई ॻाल्हि त मदद अल्लाह रब्बुल आलमीन जी इन्हनि सां आहे भले कमज़ोर हुजनि भले जेको ॾुतरियल हुजनि भले कहिड़ा बि हुजनि हिननि वटि हथियार न हुजे हिननि वटि सामान न हुजे कुझु बि न हुजे पर अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद अल्लाह रब्बुल आलमीन जी नुसरत अल्लाह रब्बुल आलमीन जो साथ हिननि जे लाइ काफ़ी आहे। इन में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो यानी इन में वफ़ा ऐं वाइदे जी मुआहिदे जी पासदारी उहा ज़ाहिर थिए थी। हाणे मुसलमान जेके 13 या 14 हुआ तमामु घटि हू टीण ते जहिड़ा यानी 1000 या 950 जेको तादाद ॿुधायो थो वञे। मुसलमाननि खे ज़रूरत हुई त असांजे लाइ को बि मददगार हिकिड़ो बि मिले त उहो बि जेको यानी उहो बि खपे। पर 2 सहाबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुता हज़रत हुज़ैफ़ा ऐं हज़रत हासिर। पर उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई चंद जेॾीमहिल असां आयासीं पे त काफ़िरनि असांखे रोकियो ऐं पोइ असांखे चवंदा तव्हां वञो पिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इमदाद जे लाइ उन्हनि सां गॾु जेको वञी उन्हनि जी मदद कंदा त असां चयो त न त पोइ उन्हनि असांखां वाइदा वरिता त असां तव्हांखे कोन छॾींदासीं तॾहिं छॾींदासीं जॾहिं तव्हां असां वाइदो कंदव। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेॾीमहिल इहा ख़बर पई त वाइदो करे आया आहिनि पाण फरमायो न पोइ तव्हां असां सां गॾु न विढ़ो असां हर हाल में वाइदो पूरो कंदासीं।
ऐं असांखे अल्लाह जी मदद काफ़ी आहे, असांखे ॿिए कंहिंजी मदद जी ज़रूरत ई कान्हे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सॼो वक़्तु अल्लाह खां घुरनि पिया, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक नस्तगीस, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक नस्तगीस। ए ज़िंदा, ए कायनात खे संभालण वारा, ए हर मौजूद जी वजूद खे क़ाइम रखण वारा, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक नस्तगीस। ए अल्लाह, तुंहिंजी रहमत खां असां मदद तलब करियूं था, तुंहिंजी रहमत जो तुफ़ैल असांखे खपे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो फ़ैसिलो फरमायो, अहिड़ो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो जो पोइ कॾहिं बि वरी हिननि खे इहा क़ुवत हासिल कान थी, टुटी पिया। ऐं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन यानी मौका सभिनी खां पहिरियों इहो मरहलो हो जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो इहो ज़ाहिर फरमायो। ऐं उहा मुबारक जमायत हुई जंहिं हर हाल में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो, ख़ुशीअ में, ग़मीअ में, जंग में, सुलह में, हर हाल में साथ, हर हाल में गॾु। ज़बान सां चवणु आसान आहे, ज़बान सां चवणु आसान आहे ऐं ज़बान इस्तेमालु करण बि आसान आहे, पर जेॾी महिल अचे थी न, मथां अचे थी, हाल अचे थो, ओॾी महिल ख़बर थी पए। पर हिननि सिर्फ़ु ज़बान सां चयो कोन, ज़बान सां का नात कान पढ़ी, ज़बान सां को कसीदो कोन पढ़ो, ज़बान सां का शेरो शाइरी कान कई, बल्कि हक़ीक़त में करे ॾेखारियो त हीअं इश्क कबो आहे, हीअं साथ ॾिबो आहे, हीअं जेको आहे सो मोहब्बत खे साबित कबो आहे। इहो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी मुबारक जमायत हुई जंहिं इहो करे ॾेखारियो। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे उन्हनि जी इत्तिबा ऐं उन्हनि जी पैरवी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे बि ईअं सची मोहब्बत नसीब फ़रमाए जीअं इन्हनि मुबारक यानी क़ुदसी हस्तियुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन अता फ़रमाई। दुआ करो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, असांखे पूरी उम्मत खे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फरमा। या अल्लाह सही दीन जी सम्झ नसीब फरमा, या अल्लाह सही दीन जी सम्झ नसीब फरमा, या अल्लाह सही दीन जी सम्झ नसीब फरमा। या अल्लाह गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजी रज़ा वारी ज़िंदगी नसीब फरमा, पंहिंजे नाराज़गी वारनि कमनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांजे दिलनि में पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, पंहिंजे प्यारनि जी सची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह सची मोहब्बत असांखे नसीब फरमा, उन्हनि जी पैरवी नसीब फरमा। या अल्लाह असांजे लाइ दीन ते हलणु आसान फरमा, उहा ज़िंदगी असांजे लाइ बि आसान फरमा जंहिंखे ॾिसी करे तव्हां ख़ुशि थियो था। पंहिंजे फज़लो करम सां उहा ज़िंदगी असांजे लाइ आसान फरमा। या अल्लाह उन्हनि आदतुनि खां ऐं उन्हनि ग़लति अमलनि खां, अख़लाक़ खां असांजी हिफ़ाज़त फरमा जिन खे ॾिसी तव्हां नाराज़ थियो था। या अल्लाह तमामु बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, परेशान हालनि जे परेशान खे दूर फरमा, कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जो सूरतूं पैदा फरमा, औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीन साले औलाद अता फरमा, औलाद वारनि जे औलाद खे साले फरमा। या अल्लाह जिन भाउरनि भेणुनि दुआउनि जे लाइ चयो, उन्हनि सभिनी जी जाइज़ ख़्वाहिशुनि ऐं जाइज़ ज़रूरतुनि खां तव्हां वाक़िफ़ आहियो, पंहिंजे फज़लो करम सां उन्हनि जूं सभु जाइज़ हाजतूं ज़रूरतूं पूरियूं फरमा। या अल्लाह आफ़ियत वारो मामिलो फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।